नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे इस्लामाबाद में खबर ॾींदा हलूं त वज़ीराअज़म इमरान ख़ान एहसास प्रोग्राम तहत क़फालत प्रोग्राम जो अॼु इफ्तिताह कंदो, जंहिं तहत सॼे मुल्क में 3 मरहले दौरान टोटल 70 लाख औरतुनि खे माली तौर ते बाख्तियार बनायो वेंदो। ज़रीन मूजिब पहिरें मरहले में 70 ज़िलनि में 10 लाख ख़ानदाननि जी दाख़िला सां गॾु ग़रीबनि जे हिन प्रोग्राम लाइ समूरा इंतज़ाम मुकमल कया विया आहिनि। 2000 रुपया माहवार रोक रक़म ऐं 75,000 रुपया बिना कंहिं व्याज जे कर्ज़ ऐं मरहलेवार ॿियूं सहूलियतूं फ़राहम करण जे लाइ एहसास क़फालत प्रोग्राम में 70 लाख मुस्तहकम औरतुनि जे लाइ दाख़िला कई वेंदी। हिननि ख़ानदान खे फ़रवरी मार्च 2020 खां क़फालत हज़ालो मिलणु शुरू थी वेंदो, जॾहिं त ॿियनि मुस्तहकनि जो डेटाबेस रजिस्ट्रेशन जे ज़रिए दाख़िला कयो वेंदो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।